अस्सलामुअलैकुम दोस्तों, शाम जो सिज लहण वारो आहे। असां पंहिंजी सर जगह बनी आहे पासे में आबाद, उते आया आहियूं ऐं थोरो सैर करणु शाम जे टाइम जेको आहे काफ़ी अरसे खां पोइ हीउ वाटर वॼी आयो आहे। अॼु हिन वाटर जो दीदार कयोसीं ऐं पंहिंजी वॾनि खां मिलियल बनी उते ई बीठा आहियूं। असीं चाहियूं था ऐं यूट्यूब वारा असांजी सपोर्ट करियो, असीं तव्हांजी सपोर्ट कंदासीं, पर तव्हां अलाए छो असांजी वीडियो नथा ॾिसो। हाणे मुंहिंजा 29,931 मुंहिंजा जेके आहिनि से सब्सक्राइब आहिनि, पर व्यूज़ तमामु घटि मिलनि था। छाजे करे इहो सुवालु जेको आहे असांखे तमामु व्यूज़ घटि मिलनि था ऐं घटि मिलण जो कहिड़ो रीज़न थी सघे थो। हिन करे जेकॾहिं उहा फेसबुक ते शेयर कयां थो त उनखे जेको आहे से 2900, 3200, 3300 लाइक मिलनि था ऐं पर उते जेके यूट्यूब में यानी व्यूज़र आहिनि उहे सिर्फ़ु 100, 50, 100, 30, 40 ऐं जेका आउं शेयरिंग कयां थो यूट्यूब ते कहिड़ी वीडियो छॾियां थो, कहिड़ी वजह उनखे यूट्यूब ते उन फेसबुक ते आउं शेयर कयां थो त उनखे लाइक 3000 खां 6000, 2900, 2200, 1500, 500 लाइक मिलनि था ऐं उनखे कमेंट मिलनि ऐं पर उन कमेंटनि खां पोयां बि उनखे व्यूज़ नथा मिलनि, यूट्यूब ते व्यूज़ नथा मिलनि। इहो अवां छा मसइलो आहे? यूट्यूब जेके वॾा आहियो तव्हां असांखे हिन जो मसइलो ॿुधाईंदा ऐं त इहो मसइलो छाजे करे अचे थो। यूट्यूब जे दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेके तव्हां असांजी सपोर्ट कंदा त असीं तव्हांजी सपोर्ट कंदासीं इंशाअल्लाह। शाम जो नज़ारो।